नौशर फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ रुत बहार ते गुलनि जी अहमियत ऐं माहौलियाती तब्दीलीअ बाबति नौशर फिरोज़ जे पब्लिक पार्क में सेमिनार। बहार जी मौसम शुरू थींदे ई गुलनि खे गुलज़ार बणाइण ऐं नवां बूटा पोखण वारो सेमिनार नौशर फिरोज़ जे ख़ूबसूरत पार्क में मुनक़िद थियो। जॻहि ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर मोहम्मद ताशफीन आलम चयो त वण इंसानी ज़िंदगी ऐं माहौली तब्दीलीअ ते उपकार पैदा करण लाइ अहम किरदारु अदा कनि था। हुननि चयो त माहौलियाती तब्दीलीअ सबबि दर्जा हरारत वधी रहियो आहे। हुन चयो त पब्लिक पार्क में मां 10 बूटा पोखे हिन रुत बहार जो आगाज़ करे रहियो आहियां। उमीद थो करियां त हर शागिर्द 10 बूटा पोखींदो त पूरो ज़िलो नौशर फिरोज़ गुलज़ार थी वेंदो ऐं माहौलियाती गदिलण पिणु घटि थींदी। उन मौक़े ते शहीद बेनज़ीराबाद यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर डॉक्टर अमानत अली जलबानी, कामरान खान बोयो, डॉक्टर कमल नाज़िम, असदुल्लाह तुनियो समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त आयल महिमाननि जी पब्लिक पार्क अचण ते नवीद अहमद टगर ऐं ॿियनि संदसि आजियां कई।